अस्सलाम वालेकुम दोस्तों। कराची में हिकु ॿियो नौजवान क़त्ल कयो वियो आहे। ही तस्वीर तव्हां अफ़ज़ल अली बालादी जी ॾिसो था, केतिरो ख़ूबसूरत नौजवान आहे। हिन नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। पर जेकॾहिं तव्हां हिन नौजवान जो हिन वक़्तु जेको हिन जी लाश जी तव्हां तस्वीर ॾिसंदव त तव्हांखे अचरज ईंदो ऐं यकीन न ईंदो त इंसान सां अहिड़ो असरु करे सघे थो। हिन जी लाश खे ॾिसी करे हिन जी माउ ते एतिरो सख़्तो तारी थी वियो आहे जो उहा न ॻाल्हाए थी न ॿोलाए थी, उहा बसि ख़ामोश लाश बणी पई आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे त आम इंसान जेकॾहिं को असां सां रिश्ते में न आहे, पर जेकॾहिं असां ई मौत जी ख़बर हुनजी ॿुधंदा आहियूं त असां बि ईअं ई स्पीचलेस थी वेंदा आहियूं। पर उन माउ जा आंड्रा आहिनि जंहिं उन बचे खे पेट में पालियो आहे, तातो आहे ऐं वॾो कयो आहे, जवान कयो आहे, ऐं उन जवान पुट जी लाश जेकॾहिं उहा माउ ॿुधे ॾिसे ऐं अहिड़ो बेदर्दी सां क़त्ल थियल लाश ॾिसे त पोइ उन माउ ते छा गुज़रंदी। सम्झ में ॻाल्हि इहा नथी अचे त नौजवाननि जो क़त्ले आम एतिरो छो वधंदो थो वञे ऐं क़ातिल खे एतिरो ख़ौफ़ छो कोन्हे को। शायदि इन जे करे त सहूलियत आहे त पैसा भरे ऐं आज़ादु थी वञनि था ऐं को बि अहिड़ो केस काफ़ी टाइम ताईं ज़ाहिर न थियो आहे जो उन क़ातिल खे या कंहिं आम क़ातिल खे बाक़ाइदे सज़ाए मौत ॾिनी वई हुजे या हुनखे सख़्तु सज़ा ॾिनी वई हुजे। इन जे करे बि शायदि क़ातिलनि जो पेट भरियलु आहे। सो मां रिक्वेस्ट कंदुसि IG सिंध पुलिस खे त तव्हां कंपेरेटिवली हुन IG जे खां बहितर आहियो, छो त तव्हां कुझु इनिशिएटिव वरिता आहिनि ऐं मां उमेदु कयां थो त सर तव्हां हिन नौजवान अफ़ज़ल अली बालादी जे लाइ बि जेको सुपर हाईवे थाणे जी हद ते में मारियो वियो आहे त इन जे लाइ तमामु सख़्तु उन्हनि जे क़ातिलनि जे लाइ कार्रवाई कंदव ऐं उमेदु कयां थो त तव्हां फौरी एक्शन वठंदव। वधीक मां तव्हांखे इन बारे में कुझु वधीक ॿुधाईंदुसि, पर फ़िलहालु अफ़ज़ल अली बालादी जे लाइ जेकॾहिं आवाज़ु उथारियो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।